भागवत में श्री कृष्ण भगवान जे लाइ चयो वियो आहे कि भगवान हर पल यानी सेकंड खां बि घटि समय हर क्षण निमेश भर असांजे वीचारनि खे बि ॾिसंदा रहंदा आहिनि। प्रार्थना त पोइ जी ॻाल्हि आहे, तव्हां हथ जोड़े भगवान खे कुझु चओ था उहो त भगवान करोड़ कननि सां ॿुधंदा आहिनि, पर तव्हां जेको भगवान सां न बि ॻाल्हाईंदा आहियो उहो बि भगवान ॾिसंदा आहिनि कि पतो न आहे केॾी महिल मूंखे यादि करे छॾींदो, पतो न आहे हिन जे दिमाग़ में ॿुद्धीअ में दिलि में केॾी महिल मुंहिंजो कोई वीचार अची वञे त मूंखे दया करण जो बहानो मिली वञे, मूंखे हिन वटि अचण जो कोई बहानो मिली वञे। ये सची ॻाल्हि तो हर क्षण भगवान असांखे ॾिसंदा रहंदा आहिनि। चओ हरि राम। एतिरी सी ॻाल्हि यादि रखो, भगवान हमें निरंतर देख रहा है। रायपुर श्री कृष्ण धाम में जाते दरबार साहब आहे उते हिकिड़ो ॾाढो सुहिणो वचन लिखियलु अथव भाई कि लिखियलु हूंदो आहे न, आप CCTV के कैमरे में कैद हैं, सावधान। उते लॻल अथव आप सांवरे सरकार के नज़रों में कैद हैं, यानी भगवान तव्हांखे ॾिसी रहिया अथव। चओ हरि राम।